नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में ख़बर ॾींदा हलूं त शहीद नाज़िम जोखियो जी घर वारी शीरीन जोखियो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त शहीद नाज़िम जोखियो जे खून सां इंसाफ़ करियो। शीरीन जोखियो जो चवणु हो त पीपी जा चूंडियल नुमाइंदा दुर बणिजी विया आहिनि। असांखे ॿियो कुझु न, बस इंसाफ़ घुर्जे। पीपी ऐं पीटीआई केस कमज़ोर करणु घुरे थी। सभु ॼाम करीम जी वंगार वेही रहिया आहिनि। मुंहिंजे मुड़ुस खे तशद्दुद करे क़त्ल कयो वियो। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान पंहिंजे मुड़ुस बाबति ॻाल्हाईंदे शीरीन जोखियो रोई वेठी। हिन चयो त ॼाम करीम सां ज़ाती दुश्मनी कोन्हे, इंसाफ़ घुर्जे। औरत समाजी अॻवाननि जो चवणु हो त न्याणी सां असां गॾु आहियूं। मुल्क में इंसाफ़ न हूंदो त अवाम मायूस थी वेंदो। शीरीन जोखियो खे इंसाफ़ घुर्जे। औरत अॻवाननि जो चवणु हो त नाज़िम जोखियो खे बेदर्दी सां शहीद कयो वियो। ही केस दहशतगर्दी जो आहे। असां गैरतमंद आहियूं। केस खे अॻिते खणी हलंदासीं। न्याणी सां असां गॾु आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।